वज़ीरिस्तान में अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त तहरीक इंसाफ़ जे लॉन्ग मार्च दौरान इमरान खान जे कंटेनर वेझो फायरिंग थी है। फायरिंग में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फायरिंग में पीटीआई जे चेयरमैन इमरान खान ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। फायरिंग में हिकु नामालूम शख़्स खे गिरफ़्तार करे छॾियो। पुलिस नामालूम शख़्स खे नामालूम हंधु मुंतक़िल करे छॾियो। वज़ीरिस्तान में अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त तहरीक इंसाफ़ जे लॉन्ग मार्च दौरान इमरान खान जे कंटेनर वेझो फायरिंग थी है। फायरिंग में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फायरिंग में पीटीआई जे चेयरमैन इमरान खान ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। फायरिंग में हिकु नामालूम शख़्स खे गिरफ़्तार करे छॾियो। पुलिस नामालूम शख़्स खे नामालूम हंधु मुंतक़िल करे छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।